कढ़िया जे कुलाल से पसी खाल खुश थे, पानी चिट पुसाया दा न झली धमाल, सपक भाया सुणी जोबन जे जमाल, आंके जा अहवाल मोलम था मेहरान में। अस्सलाम वालेकुम। सारिन निसरण ऐं नींह निबरण वारी हिन कची पकी मुंद जे कस ते रस भरींदड़ सदा मलूक हवाउनि जे महबूब पंध में अॻे जियां अॼु बि जिते जिते सिंध सुणी वरितो, उन्हनि मिणी महिरबान ॿुधंदड़नि जी ख़िदमत में प्रोग्राम मौजू मेहरान जूं साण करे अवां जो मेज़बान बशीर उठे जो अॻे जियां अॼु बि इहा दुआ आहे त जिते हुजो सुखिया हुजो। सारुणिन जे तार दरिया में लुडंदड़ ऐं ॿुडंदड़ माण्हूअ जो मन वक़्त जे ॻाणेठे खे सेकंडनि मिंटनि कलाकनि पहरनि ॾींहनि रातियुनि हफ़्तनि ऐं पोइ वरी महीननि ऐं सालुनि जी संभार सां संभारींदो रहियो आहे। कुझु अहम तारीख़ूं, कुझु अहम अहिड़ा ॾींहं जेके तारीख़ जे सुफ़नि में पंहिंजो नालो ॻणाए छॾींदा आहिनि। तारीख़ जे वर्कनि खे उथलाईंदे 4 सेप्टेम्बर जी तारीख़ अॼु खां 16 साल अॻु जी उहा तारीख़ यादि ॾियारियो छॾे, जंहिं 4 सेप्टेम्बर 2002 जे अरबा जे ॾींहं ते पाण सभिनी सिंध वासियुनि खां सिंध मिट्टी जी खुशबू ऐं कोयल जी कूक जहिड़ो मिठड़ो आवाज़ रखंदड़ पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते सिंध जी नाले वारी फनकारा फौजिया सूमरो हमेशह हमेशह लाइ विछड़ी वई। सहराए थर जे सदा मलूक पटन वीरा वाह जे इलाइक़े में हिकु मिसकीन ऐं ग़रीब नथू सूमरे जे घर में जनम वठंदड़ फौजिया सूमरो जो असुल नालो हकीमा हो। फौजिया सूमरो नंढे लाकू ऐं हसास तबियत ऐं उदास दिल जी खुमारियल जज़्बनि सबबि झुंगारींदी रहंदी हुई। अॼु 4 सेप्टेम्बर 2018 ईस्वी आहे ऐं मरहुमा फौजिया सूमरो जी 16वीं वरसी आहे। अॼोको प्रोग्राम मौजू मेहरान जूं मंटा तौर फौजिया सूमरो जे नाव कयूं था। प्रोग्राम में अव्हां जा ख़त बि शामिल हूंदा ऐं फौजिया सूमरो जी ज़िंदगी जे हवाले सां हिकु तहरीर बि शामिल कंदासीं। त प्रोग्राम खे नालो ॾियूं था फौजिया सूमरो मंटा प्रोग्राम मौजू मेहरान जूं। फौजिया सूमरो मंटा प्रोग्राम मौजू मेहरान जूं FM 92 तां पेश कयो पियो वञे ऐं हाणे 4 सेप्टेम्बर सन 2018 जे फौजिया सूमरो मंटा प्रोग्राम मौजू मेहरान जूं जी बिस्मिल्लाह मुर्शिद लतीफ़ जे उन भलारे बैत सां जेको चूंडियो माणियो नोटे खां आमिर जिंजी। वेरिन विञायो कीन की विञायो वारन, अची ओगा ओचता अछा मंझ कारन, तॾहिं तो पारन काका करे कोठियो। चूहड़ जमाली खां फिदा हुसैन ओठे ऐं कामरेड याकूब ओठे लिखियो, टहक थोरा ॾियो छो त अक्सर टहकनि पोयां लुड़क समायल हूंदा आहिनि। लोक अदब जो वास कुझु चवणियूं, कुझु पहाका ॻोठ उस्मान शोरो खां साले शोरो ऐं अली हसन शोरो जी चूंड। कुते खे गोश्त जी, गॾह खे माह जी, कासाई खे माह जी, सॼो ॾींहुं तलाश। ज़ाल खे हारनि जी, बेऔलाद खे ॿारनि जी ऐं गंजे खे वारनि जी बि सॼो ॾींहुं तलाश। तकड़ी कुती अंधा गुलर ॼणे, ॿोड़ो गॾियो ॿोड़े खे, खीर वई भत में पियो। थाणे अहमद खान खां मिस्त्री अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली जी चूंड कयल अलायत कंहिंजी शाइरी। हिकु शख़्स सुहाने शाम पहर खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो, कंहिं यादि खे सारे गांव में घर खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो, कंहिं यादि खे सारे गांव में घर खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो, कंहिं टहक ॾिना, कंहिं चहक ॾिना, कंहिं मुर्कुन जी आ मोट ॾिनी, ही वाजो मिलियो सिक जो समर खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो। शायद कदर हित कूड़ संदो सच खेत सुञाणे केर नथो, किन गुल हथन में किन त पत्थर खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो। हिन दिल बि कई ॿिया दर्द हुआ पर बाद सबा मरहम हो बणियो। सा हीर गुली हिकु पलको पहर खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो, छा छा न कयो दर्शन कारण सा आस अधूरी दिल में रही, लुड़कन त कया से राब पदर को खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो। मुद्दत खां मिली आथत जंहिंखे सम्झो त अञा हम दर्द को आ, बेदर्द सुञातो कोन कदर खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो। लालच ऐं हवस जी दुनिया में मोतिन जहिड़ा महबूब मिलिया, जो कोन झुकियो सो शख़्स अमर खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो। हिकु शाम सुहाने शाम पर हिकु शख़्स खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो, कंहिं यादि खे सारे गांव में घर खिलंदो बि रहियो रुवंदो बि रहियो।
ॻोठ हाजी गुलाम मोहम्मद नोहानी जे डॉक्टर मुमताज खासकेली ऐं साईं सिद्दीक़ खासकेली जी चूंड आहे अमीर बख्श पिताफी जो नज़म। पाण अञा ला हासिल में पंहिंजी दिलि जे ॿारो तण जा प्यार समूरा पोढ़ा थी विया। ॿारनि खे पियो ताणे जोबन हर घिटी खे लोढ़ा थी विया। ख्याल सड़ियो पे मांझा दे में भाया थो वा ॾींहं कुंवारा लीड़ूं लीड़ूं फाटल पोती तोपे टोपी गोॾे ते बीठे बीठे उडड़िस आऊं अगड़ी अगड़ी टांकियो तो रूओ उन में कात विछोटी पेर खुड़ीअ जे कंडे वांगे रोज़ चुभे थी रोज़ ॾुखूं था यार पुराणे टंडे वांगे तूं पई उडड़ी ॾींहं संभारी मां पियो वींदड़ पल पचारियां केॾो वक़्तु लुरीअ में आहे पंहिंजे तर में हाणे खुशबू लोढ़नि ते हिन कोट अॾाणा सांझी थी आ तरते आयूं लहरूं लहरूं चांडो किया गेरा गेरा फेरी थी विया सुख किथे था रातियूं तरसन आख़िर पूर घणेरा थी विया आख़िर पूर घणेरा थी विया। फौजिया सुमरो जे हवाले सां वीरा वाह खां रजब अली बजीर लिखे थो थर सारे थो सरतियूं सारिन थियूं। वीरा वाह जे पटन जी वारी स्कूल में अॻी डेस्क ते वेठल होशियार ॿार जियां अॼु बि आंगर उभी करे या गवाही ॾींदी त हिक आवाज़ जी कोयल जे विछोड़े जो दर्द मूंसां गॾु ॿियनि बलायत केतिरनि दिलनि में मज़ार ते ॿारियल ॾींहनि जियां यकसान बरंदो हूंदो। हीअ उन्हनि ॾींहनि जी ॻाल्हि आहे दोस्तो जॾहिं अञा नंगर जे पटन में माण्हू महीननि जा महीना इंतज़ार करे खमूं मेघवाड़ खां खूह बदिराईंदा हुआ ऐं जॾहिं अञा असांजे ककड़ी ढगी जे खीर जूं हामूं नंगर जे विहारो ॻोठनि में शामूं बणिजी लहंदियूं हुयूं। जॾहिं अञा नाग जे कखिल जी वैक्सीन थर में कोन आई हुई ऐं सचू जोगी खां मंड पढ़ाइण लाइ उठनि ते महिलनि जा पंथ कबा हुआ ऐं राज़ी नोड़े जे वाट के दुकान ते रोहिड़े जी खट जो काठ हथ वारी काराई ते चीरियो वेंदो हो। हीअ उन्हनि ॾींहनि जी ॻाल्हि आहे। वीरा वाह खां कुझु महिलनि जे पंध ते ॻोठ खारासर में गुलाबनि जी हिकिड़ी मुखड़ी नथू सूमरे जे घर में टिड़ी पई हुई। हिकिड़ी नंढड़ी ॿारड़ी ॼाई हुई जंहिंजे कन में आज़ान ॾेई पोइ हकीमा नालो रखियो हो। थर जो ॻोठ खूहनि जा पंध चोरनि जूं छाऊं ॾहरनि जूं उदासियूं कंढियुनि जा वण मोरनि जूं ॿोलियूं बस हकीमा जॾहिं डोड़नि जेॾी थी त माइटनि लाड ऐं कोड मां हुन खे फौजिया सॾणु शुरू कयो हो। फौजिया अॼु नंढी सुभाणे वॾी जे मजाज़ जॾहिं 7 सालनि जी थी हुई त हुन थर जे हिकिड़े उदास शाम में इहो चई सुरनि खे हवाउनि जी छाती ते उछले छॾियो त दांतरियो लेहूं तो हाथ में कणकां पई कुटां जानीअड़े भेड़ी जियां मरां। ऐं पोइ खारासर जे ॻोठ में हुन जो आवाज़ जादू जागाए वेठो हो। पाड़े में शादियूं थींदियूं हुयूं त नंढड़ी फौजिया अटे मलण वारे थाल ते छला पातल आङरियूं फेरे अहिड़ा त सहरा झुंगारींदी हुई जो अलाए त केतिरियूं आङरियूं चपनि में फासी पवंदियूं हुयूं। अलाए त केतिरा कुंवारा जिस्म हुन जे मधुर आवाज़ ते झुमरियूं पाइण लॻंदा हुआ। ऐं पोइ हेलो के साल जियां हिकिड़ो साल कारे डुकार जो अहिड़ो साल बणिजी आयो हो जंहिं साल फौजिया सहरा ॻाइण वारो थाल थर हवाले करे छॾियो ऐं वीचारो नथू सूमरो थर मां टपड़ खणी वञी टंडे मोहम्मद खान जा पट वसाए वेठो। टंडे मोहम्मद खान जी कंहिं प्राइवेट मिल में नथू बरसरे रोज़गार बणियो ऐं नंढड़ी फौजिया तालिबे इल्म बणिजी स्कूल जी दुनिया वसाई। वक़्त जा पीरियड हलंदा रहिया ऐं सालूं वणनि जे पननि जियां छणिजूं रहियूं ऐं पोइ वक़्त जे उन्हनि सालुनि मां हिकिड़ो साल उहो साल बि बणिजी आयो जॾहिं फौजिया जवान हुई ऐं संस बाबल नथू सूमरे हुन जो संग खारासर वेझो ॻोठ आधी गांव में निमरे सूमरे नाले हिकु छोकिरे खे ॾेई छॾियो ऐं पोइ हिकिड़े सदा मलूक शाम में टंडे मोहम्मद खान मां फौजिया जी बारात आधी गांव जे पटन ॾांहुं रवानी थी। सामणी जो उन सदा मलूक मुंद में फौजिया जे थर जो ॻोठ अची वसायो। नगर जे मोरन हुन जी आज्ञा में गीत झुंगारिया। आधी गांव जे पटन ते हुन जा ॾींहं कीअं गुज़रिया उहो त काइनात धणी ॼाणे थो पर साल खां पोइ वक़्तु हिकिड़ो अहिड़ो छाल हयो जे फौजिया ऐं निमरे विच में इख़्तिलाफ़ वधी वण थी विया ऐं नेठ खे सदा सुहिणी आवाज़ ऐं सदा सुहिणी सूरत वारी फौजिया खे संदसि वर निमरे खां नेठ तलाक वठणो पियो। ऐं पोइ फौजिया हमेशह हमेशह लाइ थर पटन खे ख़ैर आबाद चई वरी अची टंडे मोहम्मद खान जा वन वसाया। फौजिया अॻे ई हसास तबियत ऐं दर्द वारी दिलि रखंदड़ हुई ऐं वरी संस ज़िंदगीअ जे चोले ते अहिड़ो दाग़ लॻण सां वेतर फिराकनि जा फट वधी विया। ऐं पोइ हुन उस्ताद गुलाम हुसैन कलेरी खां संगीत जा सुर सिखिया। पंहिंजे अंदर जे दर्द खे माठो करण लाइ जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां उहो गीत ॻायो त बेक़दरा
कदर न कयड़ई को त रेडिया जी आवाज जे लहरुन आधार फौजा जे आवाज जो सहर साणे वासिन जे समय छा किरोड़े दिलनि में घर ठाहे वियो ऐं पोइ फौजा जी गुरबत जा ॾींहं ख़त्म थी विया ऐं क़िस्मत हुन जे मथे ते अणगणिया सोना ताज रखी छॾिया। ऐं पोइ सोचे समझी फौजा टंडे मोहम्मद खान जे नौजवान हाजी मिसरी सठो खे पंहिंजो जीवन साथी बनाए छॾियो। महफ़िलूं मचंदियूं रहियूं, सुर सरजंदा रहिया ऐं फौजा जो आवाज़ झरझंग गूंजंदो रहियो। ऐं पोइ हिकिड़ी साल वक़्तु फौजा लाइ बहारूं खणी आयो ऐं हुन जी झोली में हिकिड़ी मुखड़ी खुली पई। फौजा पंहिंजी धीअ ते किरण नालो रखियो। नंढी किरण जॾहिं 6 सालनि जी थी हुई त कोयल जहिड़ो आवाज़ ऐं बाबे जहिड़ी ॿोली रखंदड़ फौजा सुमरो गुर्दनि जी तकलीफ़ वधण करे बिस्तरे भेड़ी थी वई ऐं उन साल 4 सेप्टेम्बर 2002 ईस्वी ते अरबा जी शाम रोशनियुनि जे शहर कराची में हुन इहो चई पंहिंजूं अखियूं हमेशह लाइ बंदि करे छॾियूं त बसि तुंहिंजी ख़ुशी ख़ातिर जानी अॼु तुंहिंजी दुनिया छॾियो थी वञा, तूं पंहिंजनि सां आबाद हुजी, तोखे दुआ ई पछाड़ी ॾियो थी वञा। टंडो मोहम्मद खान खां 1 किलोमीटर ओलह तरफ़ ओलिया बुरहान शाह जी मिटीअ में मदफून मरहूम फौजा सुमरो जी मज़ार ते अॼु बि अलाए किथां किथां खां संस परस्तार कुल पड़ी गुल रखण अचनि था ऐं अॼु बि संस गीत जॾहिं खारासर ऐं आदिगाम जे पटनि ते हवाउनि में विखरण लॻनि था त हुन जूं सरतियूं फौजा फौजा करे सुरकनि थियूं। फौजा सुमरो जो ॻोठ जा वण फौजा खे सारिन था, उहे पट पुकारिन था जिते हुन रातियूं गुज़ारियूं, जिते हुन ट्रहक ॾिना। काश अॼु फौजा उते नाहे, रुगो हुन जूं यादूं आहिनि, बसि रुगो उदासियूं आहिनि। अॼु बि हुन जूं सरतियूं हुनखे इहो चई पुकारिन थियूं। फौजा सुमरो मंटा प्रोग्राम मौजू मेहरान जूं FM 92 तां पेश कयो पियो वञे। ॻोठ हमीर सुमरो जे मोहम्मद सुमार सुमरे जी चूंड कयल अलाए त कंहिंजी ये शाइरी। हुन जे कारिन अखड़िन में आहे अंतर मंतर सब जो सब। हुन जे कारिन अखड़िन में आहे अंतर मंतर सब जो सब। चाकू बाकू छुरियूं बुरियूं खंजर बंजर सब जो सब। जंहिं ॾींहं खां हूअ कावड़ी आहे कावड़ियल आहिनि सभु शयूं। जंहिं ॾींहं खां हूअ कावड़ी आहे कावड़ियल आहिनि सभु शयूं। वियाणो ॿियाणो चादर बादर बिस्तर बिस्तर सब जो सब। मूंखां विछड़ी हूअ बि यारो पहिरियां जहिड़ी कोन रही। मेरा थी वियसि कपड़ा बपड़ा ज़ेवर ॿेवर सब जो सब। आख़िर कॾहिं ॿुॾंदुसि आऊं सोच इन्हीअ में गुम आहिनि। दरिया बरिया नदियूं बंदियूं लंगर बंगर सब जो सब। ॾुख चमन जा रहवासी दर्द नगर जा ही शाइर आहिनि। ग़ालिब बालिब मोहसन बोसन सागर बागर सब जो सब। ॻोठ हाजी गुलाम मोहम्मद नोहानी जे डॉक्टर मुमताज ख़ासखेली ऐं साईं सिद्दीक़ ख़ासखेली जी चूंड कयल अलाए त कंहिंजी ये शाइरी। विया ख़्वाब रण में रुली छा कजे, सगी कोन यारी हली छा कजे। अचण जो दिलासो ॾेई कोन आयो, सजाए भला हर गली छा कजे। वञण खे वियो आ वरी कोन वरियो, पको थी पिरी दिल पली छा कजे। विछोड़े जी तीली लॻी तंहिं करे, विया जान जेरा जली छा कजे। मज़र अली जरवार जी शाइरी मां ॻोठ हाजी बशीर वरिया जे बाबू उढे जे हफ़ीज़ वरिया जी चूंड। गुल नवां एहसास जा महकी उथिया, हू वरी आई खणी तोहफ़ा नवां। ख्वाहिशूं जागी उथियूं जज़्बात में ऐं अखियुनि सारिया वरी सपना नवां। मुद्दतुनि खां पोइ मिलण आहे थियो, टहक ॾेई टहकनि सां खिलण आहे थियो। नाज़ मां मुर्की जॾहिं मूं सां मिली, रंज रुसां मां हू विसारे सभु वई। केतरी बेचैन जेका शाम हुई, आसरो हिकिड़ो इझो आयो वरी। धरतीअ में छांवरो बणिजी पियो, हू न मूं सां जो मिली, बसि नेण ही रोंदा रहिया। तलख़ मादीअ जूं घड़ियूं विसरी वयूं, मूं बि हुन जी मुर्क तां घोरिया किसा। ॻाल्हि नंढड़ीअ तां रुसण पर चण वरी, दूर थी ऐं पाण खे अर्पण वरी। प्यार जा लम्हा उहे बेचैनियूं, सभु हुयूं ॻाल्हियूं मगर रुसवा थियूं। पाण विच में को पियो धारियूं किथां, हा पाण विच में को पियो धारियूं किथां। नींहं पंहिंजो पो नज़र जी वियो किथां, तूं वञी जो चीच में पाती मुंडी। मूं चपन तां मुर्क जी लाथी मुंडी,
सहरा तुझे काज जा घाइण लगा, दोल जो ददको लगो पंछी जिया। पर हुयूं घड़ियूं कड़ियूं गुज़रियूं, मगर याद माज़ी हो सभई। जान पो विसरी वई मूंखां मिठा, ऐं ई ज़िंदगी गुज़री वई। छा कजे हीअ ज़िंदगी गुज़री वई, छा कजे हीअ ज़िंदगी गुज़री वई। सिजावल खां मिस्त्री अमीन शेख ऐं रईस गुलसन भुरगड़ी जी चूंड आहे ही नज़म। लगे थो हेल सियारे में यको हू बंद में हूंदी। पुजाणा रीह पिरी हाणे टुटल चूड़ी रहा आहियूं। अजाई हर घड़ी आहे, अजायो थो लगे जीवन। अजायो हर वचन आहे, अजाई शाम जी दिला। अजाया थी पिया आहियूं, अजायूं मौसमूं आहिनि। अजाया ॾींहं था गुज़रनि, अजाई रात भारी आ। समूरियूं सुगंदूं घायल, सुञा महबूब टाणा थिया। उञूं आ ॻोठड़ो दिल जो लथो आ रूह ते हाणे। विछोड़े जो हरण कारो बरी आ वेल पोञाड़ी। प्रिय जे पंध कोरे में रुगो मजबूर थी पियासीं, गसन में चूर थी पियासीं। हिजर जे कहकशाउनि में दगन में देर ॼण काई, बनीअ ते ॿेर ॼण आहियूं। वेहामिल वक़्त थो सारे, अखियुनि जा लाड़ लाखीणा। चपन जो चेट पाछाटो खिलण आहे, घड़ी खन जो रोअण जे लाइ सदियूं घुरिजनि। मिलण लाइ वक़्त ई कोन्हे, मिलण लाइ वक़्त ई कोन्हे। फौजिया सुमरो जे हवाले सां नूरी आबाद खां नज़ीर ख़ासखेली लिखियो। फौजिया सुमरो ॻाइण जो सिलसिलो 7 सालनि जी ॼमार में शुरू कयो हो। शादियुनि मुरादियुनि ऐं विहाउनि वधाणनि जे सिलसिले में उहो पाड़े जे सरतियुनि सां गॾु सहरा ॻाईंदी हुई। फौजिया सुमरो रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते जॾहिं ऑडिशन ॾिनूं त उहो नापास थी, पर पोइ बि हुन हिमत न हारी ऐं पंहिंजे ॻाइण जे फन में हुन जुस्तजू करे कदम अॻिते वधायो त वक़्तु संदसि अॻियां मंज़िलूं आणे रखियूं ऐं संदसि शौक़ परवान चढ़ियो। खेसि इहो ॻाइण जो शौक़ ऐं ॻाइण जी ॾात विरसे में संस वाल्द साहिब खां मिली हुई, छो त संस वाल्द मौलूद शरीफ़ हमद ऐं नात सुहिणे अंदाज़ सां ॻाईंदो हो। फौजिया सुमरो जिथे ज़िंदगी जूं हज़ारे ख़ुशियूं माणियूं, उते लातादाद ॾुखनि जो बि सांस सिलसिलो रहियो। पर सभ खां वॾो दर्द जंहिं संस जीअ खे झोरे विधो, उहो संदसि नौजवान भेण शहीद सकीना सुमरो जे विछोड़े जो दर्द हो। रात जी काराण में टंडे मोहम्मद खान शहर जे शहीद कयल संस भेण सकीना सुमरो जे विछोड़े खां पोइ हूअ अक्सर उदास ऐं वेगानी रहंदी हुई ऐं सांझ लड़ी वेल कॾहिं कॾहिं रोई बि पवंदी हुई।